अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम संजर ख़ान। इल्मी हुब में अॼु पाण पढ़ंदासीं सिंधी जो पद। पद जेका आहे उहा आहे संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़। संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे आवाज़, भाङो, टुकड़ो या हिस्सो या फ़ुकरो। इस्लाही माना में पद उनखे चइजे थो, इस्लाही माना में पद उनखे चइजे थो जो कंहिं जुमिले या सिट जो टुकड़ो हुजे ऐं उहो टुकड़ो जो कंहिं लफ़्ज़ जे मिलाइण सां ठहियो हुजे ऐं मंझांसि अणपूरो मतिलबु निकिरे पद खे सिंधी ॿोलीअ में ठप बि चइबो आहे। पद अक्सर शाइर, नज़म या बैत सां वास्तो रखे थो। छाकाणि त नज़म या शाइर जे हर सिट या मिसरा ॿिनि हिस्सनि में विरहायल थींदी आहे। जिन मां हर हिकु हिस्से खे पद चइबो आहे। अहिड़ी तरह जिन मां हर हिकु हिस्से खे पद चइबो आहे। अहिड़ी तरह हिकु सिट में ॿ पद, ॿिनि सिटनि में 4 पद थींदा आहिनि। हर पद खे कामा सां धार कबो आहे। दोस्तो, अॼु ही पंहिंजो जेको पद जे बारे में वीडियोज़ असां ठाही आहे, उमेद तव्हांखे ही वीडियो ॾिसण खां पोइ पद जी ख़बर पइजी वेंदो। ख़ासि हिकिड़े दोस्त जे फरमाइश ते उन दोस्त खे मैंशन बि कंदासीं। उन जी फरमाइश ते ही वीडियो असां ठाहियो। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। हाणे पंहिंजो वीडियो पुॼाणी ते पहुतो। हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त असांजे हिन वीडियोज़ खे ॾिसी करे असांजे हिन पेज खे इल्मी हुब खे ज़रूरु सपोर्ट कंदा। तव्हां सभिनि दोस्तनि जी